رب اشرح لي صدري ويسر لي امري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. رب زدني علما وارزقني فهما يا فتاح يا فتاح. سبحانك لا علم لنا الا ما علمتنا. اللهم ربنا تقبل منا انك انت السميع العليم. وصلى الله تعالى على خير خلقه وعشره آمين. سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحبه. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. السلام عليكم. ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه
وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين. درود شریف بلند آواز اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व मशाइख़ उज़ाम ऐं बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीजो दोस्तों, अवां प्यारी जमात जे आॾो अल्लाह ताला जल जलालुहु व मनवालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सगोरी मूं अवां जे आॾो तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में चंद गुज़ारिशूं पेश करण जो इरादो आहे। दुआ फरमायो अल्लाह ताला जल जलालुहु व मनवालुहु शान पंहिंजे प्यारे हबीब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे शाल रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब जे सदके में हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तों, अज़ीज़ो मुसलमान भाइरों, सब खां अव्वल तिलावत कयल आयत सगोरी जी माना आजे आॾो पेश कयां। उन खां बाद में इंशाअल्लाह अज़ीज़
उन सां मुतालिक जेके भी मसइला हूंदा या जेके भी उन आयत सबोरी जे बारे में तफ़सीर जूं ॻाल्हियूं हूंदियूं उन्हनि जे पेश करण जी कोशिश कंदुसि जेसी ताईं तव्हां ऐं असांखे अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जो कलाम पाक समझ में न ईंदो इसी ते मसइलो हल न थींदो। इन जे करे कोशिश इहा कबी त जीअं तव्हां जे आॾो मूं जेका आहे सबोरी तिलावत कई उन जो तर्जुमो मुख़्तसर तव्हां जे आॾो पेश कयां उन ते गौर कंदो इंशाअल्लाह ताला मुझो सिलसिले कलाम तव्हांखे समझ में ईंदो। लाउड स्पीकर वारा हूंदा इनखे हिकिड़ी जाइ ते बीहारियो घटि वधि न कयोसि हिकिड़ी हाल में हलायोसि। अॼु कुदरत वरी हवा बि थधी लॻी पई पाण पे चयो त सियारो वियो पर मोटी पियो आहे। बहरहाल तव्हां गरम थी वेंदो त सीउ कोन थींदो तव्हांजे गरम थियण जे लाइ बि को टाइम खपे। तव्हां गॾिजी मुहबत सां हबीबन करीमन ते बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो त मां तव्हांखे अल्लाह जो क़ुर ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युह्बिबुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो पांजे प्यारे हबीब करीम के इरशाद फरमायो कुल ऐ मुंहिंजा हबीब तू फरमाए या अल्लाह मां छा चवां इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह ऐ अल्लाह जा मानो जेकॾहिं तव्हां पंहिंजे रब करीम जल जलालहू अमन वालहू जी मुहब्बत घुरो था यानी अवां जी मर्ज़ी आहे त अल्लाह ताला तव्हां ते राज़ी हुजे अल्लाह सही तव्हां सां मुहब्बत करे ऐं अवां अल्लाह पाक सां मुहब्बत कयो अवां जे मथां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकाह जी ख़ुसूसी नज़र ऐं निगाह ऐं इनायत थी पवे ऐं मुंहिंजा हबीब इन्हनि भुललनि खे फरमाए था चो त मां तव्हांखे अल्लाह जे रज़ा जो रस्तो ॾसियां। अल्लाह पाक कीअं राज़ी थींदो उहो तरीक़ो मुंहिंजा हबीब तूं इनखे चई ॿुधाए मां रब तोखे थो ॿुधायां ऐं तूं वरी इन्हनि खे ॿुधाए। अदा जेकॾहिं को मूंडे अचे त उनखे दग त मां ॾसियां त मूंडे अचे हिन रस्ते सां इहो कहिड़ो तरीक़ो आहे अचण वारो मूंडे थो अचे अबाजी को बीड़ी तक हिस्सो से गंजड़ा जा बचा यूरियन ये तो पाड़ा के गरम करे तो सुभान अल्लाह अन्या न सुधरे सुनी अल्लाह कदे सुधर दे अल्लाह करीम अदा हाणे मूंडे अचे त दग मां ॾसियां किन ॿियो ॾसे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात के मुंहिंजे हबीब अर्ज़ को या अल्लाह रज़ा तुंहिंजी थी घुर्जे तोखे राज़ी बाने खे करणो आहे
तू नसीब त कीअं तू राज़ी थी दे या अल्लाह तू मूंखे तो चवी त तू ॿुधाए तू चवी ने रस्तो तू ॿुधाई ने त जेकॾहिं तव्हांखे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जी रज़ा खपे त चओ मां मोहम्मद करीम तव्हांखे दॻो ॾसां इन में ॿ हिकमतूं मराज़ पारी पारी ॻाल्हि ही आहे त जेकॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां ॾे बराहे रास्त पाण पंहिंजो पाण दॻु ॾसे अल्लाह ताला खे त ताक़त आहे पर तो असां में ताक़त न आहे जो बराहे रास्त असां अल्लाह पाक जी का ॻाल्हि ॿुधी सघूं कहीं भी इंसान में कुवत नाहे ताक़त नाहे जो रब्बुल आलमीन जे कलाम खे बराहे रास्त ॿुधी सघे अल्लाह ताला जे पाक कलाम खे हासिल करे सघे उन जो मक़सद मतिलब पाण सम्झी सघे न न अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजी ज़ात खे बेमिसाल बनायो आहे त रब्बुल आलमीन जो कलाम भी बेमिसाल रब्बुल आलमीन अज़लिया अबदिया कदीम रब्बा खुदा के कंहिं को न बनायो आहे खुदा जी ज़ात बाबरकात रब्बा मालिका खालिका उन कदीम रब्बुल आलमीन जो कलाम असां ॿुधी नथा सघूं सम्झी नथा सघूं असां ते बराहे रास्त जेकॾहिं अल्लाह पाक कलाम रवानो बि फरमाए असां में कुवत नाहे ताक़त नाहे छो त रब जी ज़ात पाण बेमिसाल आहे त उन जो कलाम बि बेमिसाल आहे इन जे करे तव्हां ताईं असां ताईं कलाम इलाही पयाम इलाही अहकाम इलाही पहुचाइण जो ज़रियो ऐं वसीलो अल्लाह जो प्यारो हबीब आहे इन जे करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह ऐं मुंहिंजा प्यारा हबीब अवां चई ॿुधायो छाजे लाइ त तव्हां मुंहिंजो कलाम ॿुधी सघंदा हो मुंहिंजे कलाम खे सम्झी सघंदा आहियो मां रब्बुल आलमीन तव्हां में इहा क़ुवत रखी आहे जो तव्हां मूं रब करीम जे ज़ात बाबरकात जो कलाम अख़ज़ करे सघंदा हो वठी सघंदा हो हटाए वेंदा हो मुंहिंजा हबीब जॾहिं तूं मुंहिंजो कलाम ॿुधी थो त मुंहिंजो पैगाम मुंहिंजे मख़लूक ताईं तूं पहुचाए हिकिड़ो तराज़ इहो आहे त मुंहिंजा हबीब तूं चओ ऐं ॿियो राज़ ही आहे तफ़सीर लिखनि था त अल्लाह ताला पंहिंजे रज़ा पंहिंजे मेहरबानी ऐं पंहिंजे राज़ी थियण जो दंग हबीबन खां इन्ही जे करे तो चवराए त रसूलुल्लाह खे क़ौम 40 साल आज़मायो आहे घणा साल ॾाढे चओ हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात ख़ैर सां मक्के में जावा मक्के में निपना मक्के में जवान था मक्के में रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात 40 साल जिंदगी गुजारी मक्के जो बच्चो बच्चो ॼाणंदो आहे इहो शख़्स जे 40 साल कूड़ कोन ॻाल्हायो आहे इहो जवान जे 40 साल वाइदे ख़िलाफ़ी कान कई आहे इहो जवान जे 40 साल कॾहिं बि धोखेबाज़ी कान कई आहे इहो जवान जे 40 साल ज़िंदगीअ जा कंहिं कंहिंखे ॾुख कोन ॾिनो आहे इहो जवान जो जेका ज़ुबान सां ॻाल्हि कंदो आहे असां अंदर में भी हुआ हूंदी आहे त ॿाहिर में भी हुआ हूंदी आहे हर माण्हू महबूब करीम जी ज़ात बाबरकात खे पर पुट में अमीन चवंदो छा चवंदा हुआ ॾाढे ॻाल्हायो छा चवंदा हुआ अमीन आहे हाणे जॾहिं अमीन सभई मञनि था 40 साल ज़िंदगी मुंहिंजे हबीब जी ज़िंदगी किताब जे मिसला जे कंहिं किताब खे तूं 40 साल पढ़ी हुन जा अखर सुठा हुन जो मज़मून सुठो हुन में का ग़लती कान हुजे 40 साल हुन खे बार बार पढ़ी कॾहिं बि तोखे हुन किताब में ग़लती नज़र कान अचे ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजे हबीब जी ज़िंदगी बि हुन किताब खां वधीक रोशन हुई 40 साल रसूलुल्लाह खे आज़मायो हिकिड़े तुर जेतिरो बि मोहम्मद करीम में ऐब कोन ॾिठा
बच्चो बच्चो जानंदो हो तो मुहम्मद सच्चो आ। जैसा वायदो कई उन सां निभाई। कंहिंखे मुंहिंजे हबीब न रंजायो, कैसा न कूड़ ॻाल्हाई, न कैसा धोखेबाज़ी कई, न कैसा का ग़लत ॻाल्हि कयई, न कंहिंखे रंजायई। हबीब करीम जी ज़ात जेका ॻाल्हि कंदा हा उहा सची कंदा हा। अख़लाक जा पैकर हा, हुस्नो जमाल जा पैकर हा। हर लिहाज़ सां जंहिं बि नमूने सां ॾिस त मुस्तफ़ा पंहिंजो वटि पाण हो। उहे साॻा माण्हू जेके 40 साल मुझे हबीब करीम जी ज़ात बाबरकात सां प्यार कंदा हा, अमीन चवंदा हा। दुश्मनी तो शुरू थी 40 साल खां पोइ। कॾहिं शुरू थी? ओ जॾहिं पाण फरमायूं त मां अल्लाह जो रसूल आहियां। 360 बुत तव्हांजा अल्लाह न आहिनि। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह अकेलो आ, अल्लाह बेनियाज़ आ, अल्लाह कंहिंखे जहिड़ो नाहे, अल्लाह कंहिंजो जहिड़ो नाहे। अल्लाह जो को मिट माइट कोन्हे, अल्लाह जो को भी शरीक नाहे। हू पंहिंजी ज़ात में बेनियाज़ अकेलो आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन ऐलान खां बाद में दुश्मनी शुरू थी वई आहे। जेके अॼु ताईं अमीन चवंदा हा, माज़ अल्लाह में जादूगर चवण शुरू करे ॾियनि था पिया। अॼु ताईं जेके सचो चवंदा हा उहे मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात जी तकज़ीब करण लॻा, अल्लाह जे हबीब करीम जे पैगाम खे कूड़ो भाइण लॻा। को कीअं पियो ॻाल्हि करे, को कीअं पियो ॻाल्हि करे, को कहिड़ी पिया तोहमत लगाए, को कहिड़ो पियो इल्ज़ाम लगाए। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा हबीब ये भली ज़ुबान सां चवनि, तुंहिंजे लाइ घटि वधि ॻाल्हियूं कनि, पर इन्हनि जा ज़मीर, इन्हनि जूं दिलियूं, इन्हनि जा दिमाग़ पर पुठ पाण में वेही फ़ैसिलो कंदा आहिनि त मुहम्मद सचो आहे। यारिफूनहु कमा यारिफून अबनाहुम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, मुंहिंजा प्यारा हबीब ये तोखे ईअं सुञाणंदा आहिनि जीअं को पीउ पंहिंजी औलाद खे सुञाणंदो आहे। माण्हू खे पंहिंजे औलाद जो सुञाण में को शक कोन हूंदो आहे। सवन ॿारनि में कंहिंजो ॿार तूं वटा आण, उहो पीउ माउ पंहिंजे बचे खे सवन मां कढंदा ई मुंहिंजो बचड़ो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, मुंहिंजा हबीब करीम तुंहिंजा ज़ाहिरी दुश्मन तोखे पंहिंजे औलाद खां बि वधीक सुञाणनि था। मां सम्झां थो लाउड शाहपुर चाकर मूं आयो आहे। लाड़काणे जो त ॿुथी कोन्हे। सुबुह वरी पैसा छिके वठंदो। हा साईं, हा पैसा कढो, घणो करे त सूठी बि वरिती हूंदई। हेॾो ग़रीबनि जो ख़र्च, इश्तिहार, मौलवी अलाए किथां ख़ल्क गॾु थी आहे। हिनखे इतला बि थियल बाबा लाउड को सोलो आणिजो, न मिड़ी मुला राज़ी थी वेंदी। ख़ुदा हिदायत। पंहिंजी जवाबदारी, पंहिंजी ज़िमेदारी सभु को सम्झे। ग़रीबनि जो मां सम्झां थो त तव्हांजो हे केतिरो हज़ारनि जो ख़र्च आहे, लाउड न हलियो त सॼो ख़र्च ई ॿुॾी वेंदो। ॿुधण ॿुधाइण आया हो न बाबा, ॿुधाइण वारो छा ॿुधाईंदो, ॿुधण वारा छा। 13 त आवाज़ था निकिरनि, कमल थुल्हो त कमल सॾो। मूंखे ई पाण ख़बर नथी पए त मां छा चवां। दुरूद पढ़ो मुंहिंजे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि।
मुझा बिछड़ा भावदीद अल्लाह ताला जल जलाल वमन वाले पाने पाक कलाम में फरमायो और मुझा हबीब ये काफर जेके इनकारी हन तो के ये था सुजानन जी पंहिंजी औलाद के सुजानबो यानी तुझे ज़ात में शक न थन लखों से इनकार छो था कर इनकार छो था कर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो रुगो इनके हसद छाजे करे हसद जे करे तो सा हसद कन था ऐं इहे खुद इन्हनि जा वॾा इन्हनि जा ॾाॾा इन्हनि जा पड़ ॾाॾा मुझा महबूब तुझा गुण गाए विया छाजे ला तमाम रब करीम जी ज़ात बाबरकात कुरान करीम में फरमायो आ मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फदलन मिनल्लाह व रिदवाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील मुझा हबीब मां को तो जी शान के लिकायो कोने मां तो जे किसे के ढक्यो कोने मां तो जी तारीफ त खोले कई आ पर तो जे गुलामन जो जिक्र भी इंजील में मौजूद आ त ज़बूर में भी त तौरात में भी ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील मुझा महबूब ये जेके तुझा गुलाम तो ते ईमान आणण वारा अबू बकर उमर उस्मान अली ऐं ॿिया सहाबी जन तो मुस्तफा करीम के सच्चो नबी मञो आ मुझा हबीब तो जो त शान सिज खां वधीक रोशन आ पर न तुंहिंजे गुलामन जो बि मां अल्लाह पाक इंजील में तौरात में ज़िक्र अॻे ई लिखी छॾियो जै महबूब जे गुलामन जो जिक्र अगर किताबन में हुजे उन आका जो कोन हूंदो गलायो अदा गलायो कोन हूंदो आहे हुयो मुझा प्यारा दोस्तों अजीजो अल्लाह जो नबी सुलेमान अला नबीना अलैहि सलातु वसलाम कुरान पाक में अल्लाह ताला ने दिला फरमायो आ वो दुहा शहरुम व रवाहुहा शहर मां सुलेमान नबी के वा ताकत दा फरमाई ही हवा हुन जे मुताबे बनाए छलिया उन जो तख्त हवा खणदी हुई वो जे कदे सुबह जे टाइम ते सिजो भरे क्या इशराक जे टाइम जेतरो 20 मिनटन जेतरो अल्लाह जे नबी जो तख्त पंध कंदो हो तो वो हिकड़ो 20 मिनटन वारो पंध एतरो हुंदो हो जेतरो महीने में पंध कजे ओनो महीनो पंध कर ओनो अल्लाह जे नबी जो हवा तख्त खड़े सुबह जे टाइम ते थोड़ी घड़ी उड़ावे तो महीनन जे पंध एतरो हलियो करे वरी शाम जो भी वरी जे शाम जो अल्लाह जो नबी सफर करे तो बस को 15-20 मिनट सफर करे मिनट तो 15-20 मिनट लगदा हा हवा हुनखे खणदी ही अल्लाह हुनखे एड़ो तो ताबियो बनायो हो जो महीने जेतरो पंध करे वने अजकल जहान में जमाने में तमाम तेज खां तेज राकेट ऐं जहाज तैयार थिया आहिनि पर उहे सब अजोका जहाज बि सुलेमान नबी जे हवा सां मुक़ाबिलो न करे सघंदा हिकिड़े दिहाड़े सुलेमान अलैहिस्सलाम जेको रूह ज़मीन जो बादशाह नबी त पंहिंजे इलाइक़े जो पंहिंजे क़ौम जो पर बादशाही खुदा हुनखे रूह ज़मीन जी अता फरमाई हमेशह पंहिंजे सॼी मुल्कनि में बादशाहनि में पियो दौरा कंदो हिकिड़े दिहाड़े सुलेमान अलैहिस्सलाम जो तख्त हवा में तरंदो पियो अचे वज़ीर वुज़रा वेठा आहिनि मुशीर वेठा आहिनि पाण आला दर्जे जे कुर्सी ते वेठो आहे ॿिया पट ते वेठा आहिनि या कुर्सियुनि ते वेठा आहिनि हेठि वेठा आहिनि अल्लाह जे नबी जो तख्त हलंदो थो अचे हिकिड़ी जगह आई अल्लाह जे नबी हकल कई ओ हवा वीर हवा भी रही तख्त के लायो तख्त जमीन ते लही आयो
सुलेमान नबी पंहिंजी जुती मुबारक लाहे पेर उघाड़ा करे ज़मीन ते आयो। अॻियां ख़ुदा जो नबी प्यादल, पोयां वज़ीर मुशीर प्यादल, तख्त पोयां आस्ते आस्ते हवा कयो पई अचे। काफ़ी मुफ़ासिलो करे विया, चटियल मैदान आ, सिधी ज़मीन आ। मुंहिंजा दोस्त वज़ीरो, उन मैदान मां अल्लाह जो नबी तमाम परे मुफ़ासिलो करे परे वञी जुती मुबारक पाए वरी तख्त ते चढ़ी वॾी उॾामण शुरू कयईं। वॾो वज़ीर आ हज़रत आसिफ बिन बरखिया, ओ जंहिं बीबी बल्कीस जो तख्त आंदो आ, ओ अर्ज़ थो करे, ओ सुलेमान नबी हिन जाइ ते तख्त तां लथो आ, पेर उघाड़ा कया थी, छा सबब आ? अल्लाह जे नबी सुलेमान अलैहिस्सलाम जे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। फरमाइनि था तव्हां खे ख़बर नाहे हिन मैदान में मुंहिंजे मुहम्मद जो मदीनो ठहंदो। हिते मस्जिद नबवी ठहंदी, हिते गुंबद खज़रा थींदो, हिते महबूब जो घर थींदो, हिते फलाणी शइ थींदी, हिते फलाणी शइ हूंदी। अल्लाह जो नबी आसार ॿुधाए थो, निशान ॿुधाए थो, पार पता ॾिए थो। फरमाई त जंहिं जाइ ते मुस्तफ़ा जो आराम गाह थिए उते सुलेमान खे कहिड़ी ताक़त आहे त मथो उॾामी वञे। सच ॿुधा त मुंहिंजे हबीब जी अल्लाह साईं अॻे ई तारीफ़ कई ही या न? नबियनि खे ख़बर हुई या न? इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल, जे ॾाॾनि पड़ ॾाॾनि तड़ ॾाॾनि मदीनो आबाद कयो। छाजे लाइ आबाद कयो? ओ इन इशारे ते त हुननि जा वॾा वल्लाह कसम मूंखे अल्लाह जो, इन मुहम्मदन लसादिकुन, बेशक हज़रत मोहम्मद करीम सचो नबी आहे। अखनस किस्पो निभागा, जॾहिं चवीं थो त सचो आहे, पोइ हल त हली नबी करीम असां ठाह कयूं, हे माण्हू वेड़ाई थो, झेड़ो कराईंदे, जंग कराईंदे, होॾो बि मरद आहे, हेॾो बि मरद आहे। इहा सुठी त ॻाल्हि कान्हे का, जंग बि न थिए, सुलह बि थी वञे, ऐं चई बि थो त नबी सचो आहे। अबू जहल चयो, अरे छा कयां, सुञाणा त थो पर न करे वेठो, हाणे हाओ कंदे लॼ थी थिए पई, न करे वेठो आहियां। इन मां छा मालूम थियो त हो रसूलुल्लाह खे सुञाणंदो। चओ रसूलुल्लाह खे नालो ई रहीम आहे, मुंहिंजो कमु आहे पंहिंजे बाने जा गुनाह बख़्शींदो आहियां ऐं पंहिंजे बाने खे रहम कंदो आहियां। अवां रुगो मुंहिंजे नबी जी दामन वसीलो वठी मूं वटि अचो त मां तव्हांजा गुनाह बख़्शे छॾियां। क़ुरान बेहद बि गवाही थो ॾे, असांजे लाइ त हिकिड़ी आयत ई काफ़ी आहे, पर मां तव्हांखे ॿियो दलील बि पेश कयां त जंहिं मूं तव्हांखे पक थी पए त नबी जे दरवाज़े तां केर बि ख़ाली कोन मोटंदो आहे। मुस्तफ़ा करीम जे दरवाज़े तां केर बि धिकजी कोन वेंदो आहे। हबीब जे दरवाज़े ते जेको वेंदो आहे सो झोलियूं भरे ईंदो आहे। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ तोखे मां अल्लाह जो क़ुरान ॿुधायां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रब्बुल आलमीन जल जलालहु व मनवालहु पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, वलहु अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीम। ऐ मुंहिंजा हबीब, वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक, जेकॾहिं हिननि तव्हां ई असां कहिड़ा ॾाढे जो केरु तव्हां ई असां, वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम, जेकॾहिं हिननि तुंहिंजे उम्मतुनि मुंहिंजे बाननि पंहिंजे नफ़्स जे मथां ज़ुल्म कयो आहे। पाण ते त ज़ुल्म कबो ई कोन्हे, ज़ुल्म त ॿिए ते कबो आहे।
पाण ते ज़ुल्म केरु कंदो? मुंहिंजा दोस्त वीर कंहिंजी बनी फबायई, इहो पाण ते ज़ुल्म कयई। कंहिंजा नंग तकई, इहो पाण ते ज़ुल्म कयई। निमाज़ कज़ा कयई, इहो पाण ते ज़ुल्म कई। दोस्तो अदीलो सुन्नत जी मुखालफ़त कयई, इहो तो पाण ते ज़ुल्म कयो। इहे सभु पाण ते ज़ुल्म करण जे नमूने में ॻाल्हियूं अची वञनि थियूं। अल्लाह ताला फरमाए थो वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम, इन्हनि गुनाह कया, चोरियूं कयूं, ज़िनाऊं कयूं, भंगूं पीतऊं, चरस पीतऊं, हराम खाधऊं, शराब पीतऊं, गिलाऊं कयूं, परावा ॾोह कयूं, अल्लाह खे रंजायूं, पाण ते ज़ुल्म कयूं। जाऊक, इन्हनि खे चओ जेकॾहिं माफ़ी खपेव त अचो मुहम्मद करीम जे दर ते। इनखे तूं ॿुधा त जाऊ अचनि इहा आयत जेका मूं तव्हां जे आॾो पढ़ी, वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक, इन्ही आयत जे तफ़सीर में अल्लामा इब्ने कसीर लिखे थो। ऐं इब्ने कसीर 7वीं सदी जो बुज़ुर्ग आहे। वाह कहिड़ी सदी जो? ॾाढे चओ सदी छाखे चइबो आहे? 100 साल अॻे, सालनि खे न 100 साल अॻे, 100 साल, 200 साल, 300 साल, 400। कुतबी थो चवे मुंहिंजा वर्त मां वेठो हुउसि, ही हलियो वियो, मूंखे इहो थोरो भित खे टेकण त निंड अची वई, अखि लॻी वई। हिकिड़ो थोरो वञी केस करे, केस वारो चवे साईं मूंखे फलाणे धक हया, और शाहिद जैसे रुस्तम खान मौजो शाहिद आहे। अब समन घुरायो, समन मोकिलियो, रुस्तम खे घुरायो, रुस्तम खे जे कोर्ट घुरायो वियो शाहिदी लाइ। जज चयोसि बाबा फलाणो तूं फरियाद कई आहे त मूंसां फलाणो विढ़ियो आहे, सो तूं शाहिदी ॾींदे? चइसि हाओ मां शाहिदी ॾींदुसि। कीअं तो शाहिदी ॾे? साईं जाथे विढ़िया हा उतां खां मां 10 मील परे वेठो हुउसि। जाथे विढ़िया हा उतां मां 10 मील परे हुउसि, पर बराबर फलाणे फलाणे खे धक हयो। जज छा चवंदो? गेट आउट। या वरी कंदो संतरी खे सड़े हड़े हथ करी कुड़ी शादी तो अरे 10 मील तूं परे आ, जंहिं जाइ ते सरज़मीन ते झेड़ो थियो आहे, न तो ॾिठो आहे न तूं मौजूद आहे, पोइ तूं शाहिद वरी छाजो थियो आहे? शाहिद लाइ ज़रूरी आहे त मौजूद बि हुजे, ॾिसे बि, तॾहिं शाहिदी क़बूल आहे। कोर्ट में बि, जज वटि बि, ऑफिसरनि वटि बि, वज़ीरनि में, राज में, भाग में शाहिदी करे क़बूल आहे जॾहिं अखे ॾिठी मौजूद हुजे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा, ओ मुंहिंजा महबूब मुहम्मद मिठड़ा, मां तोखे क़यामत ताईं सॼी उम्मत जे मथां हाज़िर नाज़िर बणाए मोकिलियो आहे। छाजे लाइ जो तूं शाहिद चाहीं? चओ ॾाढो जो चाहीं। शाहिद लाइ लाज़िम आहे त हाज़िर हुजे, शाहिद लाइ लाज़िम आहे त नाज़िर हुजे। अवां जनाज़ो पढ़ंदा हुओसीं, जनाज़ो उनमें छा चवंदा हो? अल्लाहुम्मा अग़फिर लिहय्यिना व मय्यितना व शाहिदना व गाइबना व सगीरना व कबीरना इला आखिरही। इनमें छा चवंदा हो? अल्लाहुम्मा अग़फिर लिहय्यिना, या अल्लाह जेके असां में जेरातन खे माफ़ कर, व मय्यितना जेके मरियातन खे माफ़ कर, व शाहिदना जेके असां में मौजूद आहिनि तन खे भी माफ़ कर, व गाइबना जेके गैर हाज़िरन तन खे भी माफ़ कर। इन सभई दलील मिलन था त शाहिद जी माना हाज़िर नाज़िर आहे। छा आहे शाहिद जी माना? ॾाढो जो शाहिद जी माना छा आहे? हाज़िरुन व नाज़िरुन, जेको हाज़िर भी हुजे ऐं नाज़िर भी हुजे। हाणे इन्ही जे करे असां चवंदा हो त जेकॾहिं सभई मदीने नथा पहुचो त असां वॻड़नि में बि ही बि फरियाद कंदा आहियूं।
असां त लाड़काने में भी फरियाद कंदा हो त शाहपुर में भी सॾ कंदा हो भिट धणी वरी भिट ते भी सॾ कंदो आहे मदीने जा घोट सुण जो मुंहिंजा सॾड़ा जागो था काथे भिट काथे मदीनो मदीने जा घोट सुन जो मुंहिंजा सॾड़ा कच मोहम्मद मोट जो आलम लॻी आसरे सॾु कंदो आहियां न ॾाढे चौहा भिटाई सां फरमाए थो मुए पुॼाण मैयत जे तकड़ कन तमाम चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह हिते जी आहे न सवेर हुन खे ॾसियो छा चवंदा हो मुए पुॼाण मैयत जे तकड़ कन तमाम खणु खणु वाई वात में वञी मंज़ल कन मुक़ाम लुत्फ़ साण लतीफ़ चवे ही लताब कन लीलाम अरे मोट मोहम्मद जाम जो उम्मत तुझे आसरे भिटाई चरियो हो हलायो भिटाई को बुद्धियती हो भिटाई मुशरफ हो भिटाई सां फरमाए थो वॾा वड़ वड़ कार जा जिते नाग सुझन नीला चओ सुभान अल्लाह वॾा वड़ वड़ कार जा जिते नाग सुझन नीला उते अब्दुल लतीफ़ चवे कया हे किलन हीला जिते कुर्बन कबीरा उते रसद रहबर राह में वॾा वड़ वड़ कार जा जित सोढ़ा घट सबील मता मूंखे छॾिए आरी जाम असील हाणे विलीअ जा वसील रहबर रस जा राह में वॾा वड़ वड़ कार जा जित पाणी खयुम न पाओ जबल जलदायूं करे तिख ॾेखारे ता लगन लुखूं लतीफ़ चवे माज़ूर मथा अरे उते हो त हली आओ जिते हब में हूंदसि हे कली भिटाई चरियो पैदा है दादा भिटाई खे गुमराह त कोन चवंदे न भिटाई खे बिदअती मुशरिक त कोन चवंदे न खुदा जो कसम आहे इन सभिनी वलियन गौसन कुतबन अल्लाह जे बानन सालिहन मुंहिंजे महबूब करीम खे हाज़िर नाज़िर सम्झी छॾियो आहे सभिनी जो अक़ीदो आहे सभिनी जो चवण आहे त मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात खे जेको बि सॾींदो आहे हाज़िर नाज़िर सम्झी छॾींदो आहे ऐं महबूब पंहिंजे गुनाहगारनि जो सॾड़ो ॿुधंदो आहे हेॾे निहार इमाम गज़ाली चओ सुभान अल्लाह किताब लिखियो आहे इहयाए उलूमुद्दीन मुल्ला पढ़ियो शायद हुजे जे न त नालो माथो जसांस वञी ख़रीद करे इमाम गज़ाली मंझल शख़्सियत आहे उहो लिखे थो बाब तशहुद में अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु इन जी माना है त ओ ग़ैब जे ख़बरनि ॿुधाइण वारा तो ते सलाम हुजे ऐं ग़ैब जे ख़बरनि ॿुधाइण वारा तो ते सलाम हुजे इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखे थो ओ नमाज़ी तू जमल अतहियात पढ़ंदो आहे ऐं अतहियात में चवंदो आहे अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू उहज़ुर फी क़ल्बिका शख़्सहुल करीम उन टाइम ते पंहिंजे हिन दिलि में मुहम्मद खे हाज़िर नाज़िर सम्झी पोइ सलाम चइजा उहज़ुर फी क़ल्बिका शख़्सहुल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमलत वस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू चवी त इन चवण जे टाइम ते इहो अक़ीदो हुजे त मुस्तफ़ा आॾो आहे मां सलाम चवां थो मुस्तफ़ा वालेकुम सलाम चवे थो ॾे मुला फतवा ते इहो बि मुशरिक हो त तुंहिंजो टुटे ज़ाल जो निकाह त बोड़ीअ मां जान सावेर छुटे माईअ जी जिंद तो निभे थपेर मां ॾे फतवा इमाम गज़ाली ते ॾे फतवा बुज़ुर्गनि ते हिकिड़ो ताबैया इब्न मुबारक चओ सुभान अल्लाह
ताबई कंहिंखे चइबो आहे जेको रसूलुल्लाह खे ॾिसे, ओ रसूलुल्लाह जे ॾिसंदड़ खे ॾिसे, यानी सहाबी खे कंहिंखे ॾिसे अबा असहाबी खे ॾिसे, ताबई उनखे चइबो आहे। इब्ने मुबारक मशहूर ताबई आहे, ओ थो चवे त मां तोखे नसीहत थो कयां, जंहिंमहिल घर में वञी त चइजां अस्सलामु अलैकुम, पुट खे, माउ खे, धीअ खे, भेण खे, अज़ीज़न खे, अबे खे, अम्मा खे अस्सलाम घर में चइजां। पर जेकॾहिं घर ख़ाली आहे, केर बि कोन्हे, तो दर खोलियो आहे, चवे थो पोइ मुंहिंजे मुहम्मद अरबिय ते सलाम मोकिल, छाजे करे जो अन रूहहू सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदुन फी बुयूतिल मुमिनीन। ओ मोमिन, तो जो घर खाली कोन हूंदो आहे, हर मोमिन जे घर में मुहम्मद जो रूह मौजूद हूंदो आहे। अबे खे चइबो अस्सलाम अलैकुम, अम्मा खे चइबो अस्सलाम अलैकुम, भाउ भेण खे चइबो अस्सलाम अलैकुम। पर केर बि घर में कोन्हे, खाली आहे, त कड़ो खोले चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। इहे चओ, छाजे करे त तुंहिंजो घर खाली नाहे, बल्कि तुंहिंजे घर में मदीने जो वाली मौजूद आहे। वो मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात तुंहिंजो सलाम ॿुधनि बि था, तोखे जवाब बि ॾियनि था। हाणे मूंखे ॿुधा त मोमिननि जा घर कुल घणा थींदा? 10-15 थींदा? सुभान अल्लाह त चओ। इहा कम जी सुभान अल्लाह नाहे, ॾाढे चओ। लालूअ ताईं त पुॼायोसि, लालूअ ताईं। बेड़ बंद कर, खुदा जी का सड़ाई थी को कुरान मुंह ते घुमाई, पुछा न का गछा ये शुरू थी हो। सलात मुझे साईं ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम। दोस्तों, अजीजों, मुसलमान भाइरो, मोमिननि जा घर घणा? 10-15 थींदा? भला रुगो सिंध में आहिनि या पंजाब में बि आहिनि? ॿुध क़ुरान, अल्लाह ताला फरमाईंदो आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। चओ सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा हबीब, मां रब करीम जी ज़ात बाबरकात खे सभिनी जहान वारनि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे। वरी ॿी आयत में अल्लाह ताला फरमाए थो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। बरकत वारी ज़ात आहे अल्लाह जी, पंहिंजे महबूब करीम खे सभिनी जहान वारनि जे लाइ नज़ीर नबी बणाए मोकिलियो आहे। मुंहिंजा मालूम तो त जाथे जाथे मुंहिंजो अल्लाह रब आहे, उते जे लाइ मुंहिंजो मुस्तफ़ा रहमत आहे। जाथे मुस्तफ़ा रहमत आहे, उते मुस्तफ़ा जा मोमिन माना मौजूद आहिनि। मोमिन हर जाइ ते आहिनि या न? मुनाफ़िक हर जाइ ते आहे त मोमिन छो न हूंदो? मुनाफ़िक बि हर जाइ ते अथव, हर जाइ ते, त मोमिन बि हर जाइ ते आहिनि। अल्लाह ताला फरमाईंदो आहे त जाथे बातिल हूंदो आहे उते हक़ बि हूंदो आहे। मुंहिंजा हिकिड़ो पहाको आहे लिकुल फिरऔन मूसा, जाथे फिरौन हूंदो आहे ताथे मूसा बि हूंदो आहे, जाथे यज़ीद हूंदो आहे ताथे हुसैन बि हूंदो आहे। अदा आहे या न आहे? जंहिं जाइ ते मुनाफ़िक आहिनि उते मोमिन बि आहिनि, जंहिं जाइ ते वहाबी आहिनि उन जाइ ते सुन्नी बि आहिनि, जिथे मुंहिंजा महबूब जा मुनकिर आहिनि ताथे तव्हां जहिड़ा आशिक बि आहिनि। हाणे जॾहिं मोमिननि जा किरोड़े घर, त मुंहिंजे महबूब जो रूह बि किरोड़े मोमिननि जे घर में मौजूद आहे या न आहे? अल्हम्दुलिल्लाह। सलाम चवंदो आहे, उनखे ॿुधंदो बि आहे त जवाब बि ॾींदो आहे। मुंहिंजे महबूब पाक जा उम्मतियो, हाणे अल्लाह ताला इहो असांजे लाइ मसइलो आसान करे छॾियो त जेकॾहिं तव्हां मदीने नथा वञो त तव्हांजे क़ल्ब खे मां मदीनो बणाए छॾियो आहे। अवां पंहिंजे दिलि में मुंहिंजे हबीब जो तसव्वुर कयो, पंहिंजे दिलि में नबी खे जाइ ॾियो, पंहिंजे दिलि खे तव्हां मुस्तफ़ा करीम जे रहण जी जाइ बनायो। पोइ जंहिंजे दिलि में मुस्तफ़ा जी जाइ हूंदी, पोइ कॾहिं बि गुमराह
अल्लाह करे गुमराही को बचो चो आमीन। मुझा अदड़ा मुझा भा मुझा मुसलमान मुझा सजण साईं अल्लाह तबारक व तआला मेहरबान आ उन सा के मेहरबान नबी दिनो आ उन जी ताबेदारी अल्लाह जे रजामंदी जो सबब आ उन जी गुलामी खुदा जे मेहरबानी जो सबब आ जेको भी मुझे महबूब जी गुलामी अख्तियार कंदो रब जो वायदो आ मां उन सा प्यार ऐं मोहब्बत कंदो आहियां। अल्लाह साईं जल जलालू अमन वालू मुझो बुधाण कबूल फरमाए अवां जो बुधण कबूल फरमाए अवां जी हाज़री मंजूर फरमाए। अल्लाह ताला हिन असांजे दोस्तन जे जलसे के कबूल फरमाए। ही बटड़े किताब हम जेके मां तव्हां जे लाइ खणी आयो आहियां ही मुंहिंजे हथ में किताब आहे हिन जो नालो आहे जा अल हक़। चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह बे छा आहे नालो बाबा जा अल हिन जी माना छा आहे हक़ आयो। चओ सुभान अल्लाह। अवां सुन्नी अक़ीदो रखंदा आहियो कहिड़ो अक़ीदो रखंदा आहियो अवां अक़ीदो इहो रखंदा आहियो त असांजो नबी हाज़िर बि आहे त दलील कहिड़ो आहे तव्हां वटि अवां जो अक़ीदो आहे त असांजो नबी नूर आहे। दुश्मन तव्हांखे चवंदो दलील जे काॾे वाणींदे। अवां जो अक़ीदो आहे त मैयत मरी वञे क़बर ते बांग ॾिबी दुश्मन चवंदो दलील किथों आणींदे। मुंहिंजा अदा तूं जनाज़े जे नमाज़ खां पोइ दुआ घुरंदो आहे दुश्मन चवंदी दुआ बिदअत आहे तूं चवंदे दलील आहे काथों दलील आणींदे। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ तूं पंहिंजे मैयत खे क़ुरान पछकाईंदो आहे हा न सही हाणे तूं तो क़ुरान पछकाए मुला चवे त हराम आहे तोखां दलील किथां आणबो। इहे टोटल मसइला आज़ान खां अॻे सलात पढ़ंदो आहे तोखे झलींदा आहिनि तूं मुंहिंजा आज़ान में महबूब जा नालो ॿुधी न चुमींदो आहे। इहे सभई मसइला हिन किताब जे अंदरि क़ुरान ऐं हदीस जे रोशनी सां लिखिया पिया आहिनि। सभई जो सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह। असुल में ही किताब हो उर्दू ज़ुबान में पर हिनखे मुंहिंजे भाउ शागिर्द भी आ भाव भी आ अल्लाह से उनके वॾी हयाती अता फरमाए। अहल सुन्नत जे सिंधी भाइरनि जे फ़ाइदे जे लाइ उर्दू ज़ुबान में हो उनखे सिंधी करे शाया कयो आहे। मां दावा सां थो चवां ही किताब जंहिं बि सुन्नीअ जे घर में हूंदो कतई तौर सां हुन सां वहाबी मुक़ाबिलो करे कोन सघंदो छो त सभई दलील क़ुरान ऐं हदीस मां हिन किताब में मौजूद आहिनि। मां त तव्हांखे ॿ टे मसइला ॿुधाया पर जेतिरा बि इख़्तिलाफ़ी मसइला आहिनि जेको भी तोखे मसइलो खपे खोल फ़हरिस्त में लिखियो पियो आहे उनजो दलील क़ुरान हदीस में तोखे लभी पवंदो। हे ॿ टे कापियूं आहिनि इहे तव्हांखे दुआ खां पोइ मिलंदियूं इहे तव्हां ज़रूर वठो ऐं उन खां बाद में ही मकतूबात शरीफ़ा इमामुल आरिफ़ीन हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी पाण जेके ख़त लिखिया हुआ उन ख़तनि जो असां सिंधी ज़ुबान में तर्जुमो शाया करायो आहे ऐं पीर सईद जे पूरे ख़ानदान जी मुकमिल तारीख़ लिखियल आहे ऐं सिंध में जेतिरा बि वली बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि पुराणा उन्हनि जी बि तारीख़ लिखियल आहे। ही किताब तरीक़त लाइ शरीयत लाइ हक़ीक़त लाइ मारिफत लाइ तमामु बहितरीन तोहफ़ो आहे। ही किताब तव्हांजे लाइ खणी आयो आहे इहो तव्हां किताब वठो। ही किताब हाणे महीनो थियो आहे मूं लिखियो आहे। चओ सुभान अल्लाह नंढड़ो किताब हिन किताब खे 1980 में मूं लिखियो हो। नंढड़ो किताब आहे ख़रीदण में बि सवली आहे। हिन जो नालो आहे देवबंदी धर्म ऐं अहले सुन्नत जा अक़ीदा। चओ सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह। देवबंदी धर्म ऐं अहले सुन्नत जा अक़ीदा 1980 में लिखियो हुउमि। हाणे हे 2003 हले थो हिन जूं 50,000 कापियूं हली चुकियूं आहिनि। 8 लख कापी असां विरायोसीं माण्हू वठंदा हुआ। हिक छपायोसीं 5,000 ॿीहर छपायोसीं 5,000 टीहर छपायोसीं 5,000 इहे छप ॿियो रहियो हथों हथ नंढड़ो किताब आहे। हिन में छा आहे हिकिड़े पासे लिखियल आहे वहाबियुनि जो अक़ीदो ॿिए पासे लिखियो आहे सुन्नत जमायत जो अक़ीदो। ख़बर पवंदी त वहाबी छा था चवनि सुन्नी छा था चवनि। तव्हांखे नमूने जे लाइ हिकिड़ो अक़ीदो ॿुधायां हिन किताब में दलील आहे अवां पढ़ंदव वहाबी था चवनि त कांव खाइणु सवाबु आहे। तव्हां छा था चओ कांव खाइणु हराम आहे। चओ कांव खाइणु हिन किताब में तव्हां पढ़ो वहाबी था चवनि त यारी करणु हराम आहे पर हिंदुनि जी होली ऐं ॾियारी खाइणु सवाबु आहे।
इन किताब में दलील लिखियो पियो आहे त असां चवंदा आहियूं इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ 10 मुहर्रम जे ॾियारे सबील लॻाए ख़ैरात कजे त सवाब आहे। वहाबी तो चवे त इमाम हुसैन जी सबील हराम आहे पर हिंदू व्याज जे पैसनि मां सबील लॻाए त जाइज़ आहे। अहिड़ा मसइला 70 मसइला, घणा मसइला था 70 मसइला वहाबिन जे किताबनि मां लिखियल आहिनि। वरी उन जे मुक़ाबले में सुन्नत जमायत जा अक़ीदा क़ुरान हदीस जे ज़लील सां लिखियल आहिनि। ही बि किताब वठो त तव्हांखे ख़बर पवे त हुननि जे अक़ीदे में असांजे अक़ीदे में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हाणे हिन किताब जो हिकिड़े मौलवीअ वहाबीअ रद्द लिखियो कि मुफ्ती असांजे कूड़ आया आहिनि, असां इहे कोन लिखियो आहे, असांजे कूड़ हया अथई। हिन किताब मुंहिंजे किताब जो रद्द लिखियईं। नंढड़ो किताब आहे, हेतिरो उहो किताब मूंखे मिलियो, मां वरी उन जो जवाब ही लिखियो आहे। चओ सुभान अल्लाह। ही किताब अहिड़ो आहे इंशाअल्लाह अज़ीज़ तव्हां पढ़ंदव अवांजो ईमान ताज़ो थी पवंदो। ही देवबंदी धर्म बि ज़रूर वठो, ही सदे सिकंदरी किताब आहे, इहो बि ज़रूर वठो। ॿियो ही नंढड़ो किताब आहे निमाज़ जो, सभई जो सुभान अल्लाह। तुहफ़तुल मोमिनीन, हिन में वुज़ूअ जा फर्ज़, वुज़ूअ जा वाजिब, वुज़ूअ जूं सुन्नतूं, तड़ लाहिण जा फर्ज़, तड़ जा वाजिब, तड़ जा मुस्तहब, निमाज़ जा अहकाम, निमाज़ जा फर्ज़ वाजिब सुन्नतूं, तहज्जुद कीअं पढ़जे, इशराक कीअं पढ़जे, अवाबीन कीअं पढ़जे।